नाज़रीन प्रोग्राम इशू सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान इम्तियाज़ अली मस्तोई। नाज़रीन अॼु हिकु अहम इशू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। गुज़िरियल हिकु ॿ ॾींहं पहिरियां डिफेंस वारे इलाइक़े मां डिफेंस ख़्याबाने जेको आहे इतिहाद वारो इलाइक़ो आहे जितां अदाकारा जेका आहे हुमेरा असगर उन्हनि जो लाश फ्लैट मां हथ आयो। शुरूआती तौर ते पुलिस इहो ॿुधायो त हीअ लाश 15 खां महीनो जेको आहे उहो पुराणो थी सघे थो, पर हाणे जेकी जांच रिपोर्ट साम्हूं अचे पई उहा वधीक छिरकाईंदड़ आहे। पुलिस रिपोर्ट मूजिबि लाश 6 खां 9 महीना पुराणो थी सघे थो, छो त पुलिस जॾहिं जांच कई आहे ऐं फ्लैट ते मौजूदु जेके शयूं आहिनि उन्हनि जूं जेके डेट्स चेक कयूं आहिनि उन्हनि मां ख़बर पई आहे त जेका खाइण पीअण जी जेके शयूं हुयूं उन्हनि जी एक्सपायरी डेट अक्टूबर 2024 जी हुई ऐं उते ॿियो जेको सामान आहे उन्हनि जी बि एक्सपायरी डेट 2024 जी हुई। ऐं जॾहिं कॉल रिकॉर्ड हुमेरा असगर जो चेक कयो वियो आहे त उनजी बि आख़िरी कॉल जेका आहे उहा अक्टूबर में या सेप्टेंबर में थी आहे, जंहिंमां इहो अंदाज़ो लॻायो पियो वञे त संदसि मौत जेको आहे अक्टूबर ताईं थी चुको हो। ऐं गुज़िरियल 6 खां 9 महीननि खां जेको आहे हीअ लाश उन फ्लैट में ई पियल हो। जेका लाश जी हालत आहे उहा तमामु घणी ख़राबु आहे। सदखाने में बि खेसि अंदरि नाहे रखियो वियो, हिकिड़ी मोबाइल वैन आहे उन में रखियो वियो आहे। इन टॉपिक ते अॼु पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असां सां गॾु प्रोग्राम में शामिल हूंदा KTN जा क्राइम रिपोर्टर आहिनि मोहसिन सियाल ऐं उन सां गॾोगॾु सीनियर आर्टिस्ट ऐं होस्ट आहिनि सहरिश भुट्टो साहिबा। मोस्ट वेलकम तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में चऊं था। उन सां गॾोगॾु नफ़्सियाती माहिर आहिनि डॉक्टर माहिनूर चन्ना साहिबा, उहे असां सां टेलीफोन लाइन ते गॾु हूंदा। ऐं पुलिस जांच जे हवाले सां SSP ॾखण महज़ूर अली असां सां गॾु हूंदो, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं असांजे क्राइम रिपोर्टर मोहसिन सियाल खां पुछंदासीं त हिन वक़्त ताईं पुलिस रिपोर्ट में छा अॻभराई थी आहे, हाणे ताईं कहिड़ियूं शयूं आहिनि जेके साम्हूं अची चुकियूं आहिनि, छा हीउ हिकु क़तलु हुयो, छा हीउ नशे जी जेका वापराइण सबबु या नशे जे घणे इस्तेमालु सबबु हीउ वाक़ियो पेश थियो आहे, या ॿियो को मसइलो आहे। अञा ताईं जांच जेका आहे उहा किथे पहुती आहे, पुलिस हिन हवाले सां छा पई जेको आहे चए। मोहसिन तव्हां असां सां गॾु आहियो? जी जी इम्तियाज़ साहब तव्हांजी वॾी महिरबानी। मोहसिन ॿुधाइजो छा हिन वक़्त ताईं अॻभराई थी चुकी आहे, छो त शुरू में ॿुधायो पियो त 15 ॾींहं या महीनो पुराणो लाश आहे, पर हाणे जेका ख़बर पई आहे त ॿुधाए पियो वञे त 6 खां 9 महीना पुराणो लाश आहे। त एतिरे में छा पाड़ेसीरनि खे बि ख़बर न पई या छोकिरी जा जेके मिट माइट हुया उन्हनि खे बि ख़बर न पई त हीअ हिते को लाश पियल आहे? जी बिल्कुलु ही जेको शुरूआती 3 ॾींहं अॻु ही लाश जेको आहे उहो खयाबान इतिहाद जे 4थे फ्लोर जो हिकिड़ो फ्लैट आहे 4थे फ्लोर ते, उन तां ही लाश जेको आहे उहो हथु आयो। ऐं उन वक़्तु जेका पुलिस उते पहुती या जेके जेके इदारा हुया पंहिंजा जिन रेस्क्यू कयो उन्हनि जेको लाश खे ॾिठो त उन मां जेका हिकिड़ी जेका उहा साबित थी या ज़ाहिर थियो त हीउ लाश 15 ॾींहं या महीनो पुराणो आहे। लेकिन पुलिस जेका जांच आहे उहा अॻिते हली ऐं जेका शुरूआती जेका मेडिकल रिपोर्ट आहे उहा जीअं आई त उन खां पोइ ही जेको इंकशाफ थियो आहे ही ॻाल्हि साम्हूं आई आहे त ही लाश जेको आहे उहो 6 महीननि खां 9 महीना जेको आहे उहो पुराणो आहे। असांजी पुलिस अख़्तियारनि सां बि जेका ॻाल्हि ॿोल थी आहे उन मां इहा ॻाल्हि ज़ाहिर थी आहे त जेके उते खाध पीत जूं शयूं मौजूदु आहिनि या जेके चीज़ूं उते किचन में मौजूदु आहिनि उन्हनि जी जेका मुद्दो जेको आहे उहो ख़ारिज थी चुको आहे। उहो अक्टूबर 2024 जे हुन में जेके आहिनि उहे मुद्दे ख़ारिज थियल आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु ही जेको मामिलो आहे हिन महिल ताईं अञा ताईं ही बुझारत बणियल आहे, छो त पुलिस जो अख़्तियारनि जो चवणु आहे त ही पोस्टमार्टम जी जेका केमिकल रिपोर्ट ईंदी जुज़नि जी उन खां पोइ ई वाज़े थी सघंदो त ही मौत जो कारण जेको आहे असल उहो छा आहे, छो त ही लाश तक़रीबन जेका आहे हू 9 महीना जेको हिन वक़्तु ॿुधायो थो वञे त 9 महीना गुज़री चुका आहिनि, छो त ही जेके चीज़ूं मिलियूं आहिनि उन सां गॾोगॾु जेको मालिक मकान आहे जेको पुलिस पार्टी सां गॾिजी बैलस खणी हुते पहुतो हुयो ऐं दरवाज़े खे जॾहिं टोड़ियो वियो त अंदरां लाश मिलियो त लाश जंहिं सूरत में मिलियो त दरवाज़ो अंदरि खां बिल्कुलु बंदि हुयो। दरवाज़ो हिकिड़ो बंदि हुयो, उन खां बाद में ॼारी जे दरवाज़े खां बाद में लोह जो दरवाज़ो उहो बि बंदि हुयो। बाक़ी जेको गैलरी जो दरवाज़ो खुलियल हुयो ऐं जेका वेंटिलेशन हुई उनजी जेका कमरे जी या फ्लैट जी उहा मौजूदु हुई, त उनजे करे जेका आहे ही जेका बदबू या उहा घटि थी आहे या उनजे करे जेको आहे ही जेको फ्लैट आहे उन में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही जेको 4थो फ्लोर आहे उते सिर्फ़ु 2 फ्लैट आहिनि ऐं उते जेके मौजूदु जेके पाड़े वारा आहिनि जॾहिं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जे चवण मुताबिक़ त ही जेका अदाकारा मरूमा हुमेरा असगर अली हुई उहा 2-3 महीना पंहिंजी रिकॉर्डिंग ऐं शूट जे जेके प्रोग्राम हूंदा उन्हनि जे करे हू वयल हूंदी हुई
ऐं जेके फ्लैट जा माण्हू हुआ उन्हनि सां उनजो जेको आहे उथण वेहण या ॻाल्हाइण ॿोलाइण तमामु घटि हुयो ऐं उन फ्लैट ते माण्हुनि जी अच वञ बि तमामु घटि हुई। ही अञा ताईं जेको हीउ मामलो आहे ही मुकमल जेको आहे गुज़ारत बणियल आहे। ही तव्हांखे मां ॿुधायां त जेको मालिक मकान आहे उन केस जेको कयो हुयो उहो बि किरायो पूरो 1 साल न मिलण जे सूरत में ही जेको आहे केस कयो हुयो। ऐं जेको फ्लैट जी बिजली जेका कटियल आहे उहा बि तक़रीबन 2024 जे अक्टूबर जे महीने में कटियल आहे। ऐं जेका पुलिस जेका जांच कई आहे उनमें पहिरीं जेके फ़ोन आहिनि आख़िरी फ़ोन या जेके मैसेज उहे बि जेके आहिनि अक्टूबर जे महीने में थियल आहिनि। ऐं जेके चीज़ूं साम्हूं अचनि पियूं त उन्हनि मां इहो लॻी रहियो आहे त हीउ जेको हुमेरा असगर अली जो जेको आहे जेको डेथ थी आहे जेको थियो आहे उहो घर जे अंदरि तक़रीबन 9 महीना पहिरियां थियो आहे। ही मौत तबई आहे या हिन में जेको आहे हिन में नशेआवर शइ जो इस्तेमालु आहे या ही क़तल आहे। इहो मामलो जेको आहे अञा ताईं इहो सुलझियल न आहे। इहो हिकिड़ो गुज़ारत बणियल आहे ऐं मुकमल जेकॾहिं रिपोर्ट ईंदी उन खां बाद में ई ख़बर पहुची सघंदी। ऐं हिन केस में हिन महिल हिकिड़ो नयो मोड़ बि अची वियो आहे। अदाकारा जेका मॉडल हुमेरा असगर अली आहे जेका जंहिंजो लाश मिलियो आहे उनमें प्राइम मिनिस्टर डिलीवरी यूनिट जे ज़रिए डॉक्टर सैदा कायनात नामी हिकिड़ी औरत आहे जंहिं IG सिंध खे हिकिड़ी दरख़्वास्त जेका आहे तहरीरी ॾिनी आहे। उन दरख़्वास्त में उन ॿुधायो आहे त हीउ जेको आहे ही तबी मौत न आहे बल्कि हुमेरा असगर अली जो जेको आहे ही क़तल आहे ऐं ही मुकमल साज़िश तौरु क़तल आहे। उनमें उन कुझु चीज़ूं ॾिनियूं आहिनि जंहिंमें हुन ॿुधायो आहे त हुनजा जेके आहिनि कंहिं डॉक्टर सां जेके आहिनि उहे वास्तो हुयो ऐं हुनखे उन नशे जो आदी कयो हुयो ऐं उनजे जेका आहे बदफ़ैली उनजे वालिद या ॿिनि ॼणनि माण्हुनि जी बि उहा बि साम्हूं अचे पई ॻाल्हियूं। ही मामलो तॾहिं ई हल थी सघंदो जॾहिं ही मेडिकल जी रिपोर्ट मुकमल ईंदी, पुलिस जी जेका आहे जांच मुकमल थींदी त ही छा ही क़तल आहे, छा ही नशे जो ओवरडोज जे करे थियो आहे या ही तबई मौत आहे या हार्ट अटैक आहे। इहो वाज़े तॾहिं थींदो जॾहिं मेडिकल जी जेका आहे केमिकल रिपोर्ट ईंदी पूरी उनजे मुताबिक़ ई पोइ ज़ाहिर थी सघे थो। ठीकु आहे मोहसिन, तव्हां सां गॾु ई रहो। घणा ई रुख आहिनि, हिकिड़ो ई रुख तव्हां जेको ॿुधायो त उन जेका दोस्त आहे सईदा कायनात जंहिं IG साहब खे का दरख़्वास्त ॾिनी आहे प्राइम मिनिस्टर पोर्टल ज़रिए या कंहिं तरीक़े सां उहा दरख़्वास्त पहुती आहे जंहिंमें उन्हनि क़तल जो जेको शक आहे उहो ज़ाहिर कयो आहे। इन हवाले सां ॻाल्हि ॿोल खे जारी रखंदासीं। डॉक्टर माहिनूर चन्ना जेके नफ़्सियात जूं माहिर आहिनि उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि। डॉक्टर साहिबा वॾी महिरबानी वक़्तु ॾियण जे लाइ। अव्हां खां सम्झणु इहो चाहींदुसि त छा कहिड़ा रवैया आहिनि जेके इंसान खां पंहिंजनि खां परे कनि था या जेके छोकिरियूं ख़ासि तौर ते अकेलियूं रहनि थियूं उहे पंहिंजी ज़िंदगी सां घणो सेटिस्फाइड हुजनि थियूं या जेके छोकिरियूं या जेके माण्हू पंहिंजी फैमिली सां कुटुंब सां गॾु रहनि था उहे सेटिस्फाई हुजनि था? छो त हीउ हिकिड़ो भयानक क़िस्म जो हिकिड़ी जेके शयूं आहिनि उहे असांजे साम्हूं अचनि थियूं, ख़तरनाक क़िस्म जो आहिनि त फैमिली जेका आहे उहा लाश वसूल करण खां इनकार कयो आहे ऐं हिकु छोकिरी 9 महीननि खां हिकिड़े फ्लैट में मुअल पई हुई, कंहिं बि राब्तो न कयो। त हिन में कहिड़ा आंसर ज़ाहिर थियनि था, हीअ कहिड़ी नफ़्सियात आहे? वालेकुम सलाम, थैंक यू सो मच मूंखे इंटरव्यू जे लाइ चवण जे लाइ। जी बिल्कुलु तमामु हिकिड़ो सुठो सुवाल आहे ऐं मूंखे ख़ुशी आहे कि असां जेको आहे मेंटल हेल्थ ऐं इन्हनि मसइलनि ते जेको आहे हिन वक़्तु ॻाल्हाइण पसंदि कयूं था। अच्छा, जेको तव्हांजो सवाल आहे कि भई 6 खां 9 महीननि खां हिकु औरत जेका आहे डेड बॉडी हिकु अपार्टमेंट में हुई ऐं कंहिंखे बि उहा ॻाल्हि ख़बर न पई, फैमिली बि इनकार करे छॾियो आहे वठण खां। तो अक्सर औकात ईअं थींदो आहे कि जेका असांजी मीडिया इंडस्ट्री आहे उन में फैमिलीज़ जेके आहिनि तमामु घणो प्रमोट नाहिनि कंदा पंहिंजे घर जी नियाणियुनि खे या घर जी औरतुनि खे। पोइ अक्सर औकात ते जेको आहे ख़वातीन घर छॾे ई हिन शोबे में ईंदियूं आहिनि ऐं जेको आहे हुननि जी पंहिंजी फैमिली सां पोइ कंहिं क़िस्म जो तालुक़ न रहंदो आहे ऐं अक्सर जेको आहे छोकिरियूं अकेलियूं रहंदियूं आहिनि। हाणे जेको सवाल आहे कि फैमिली जे हुजण सां जेको इंसान ख़ुशि रहे थो, अकेले रहण सां ख़ुशि रहे थो, त ॾिसो इहो हिकिड़ी अलॻि शइ आहे। अक्सर जेको माण्हू फैमिलीज़ जे विच में रहंदे बि अकेलो महसूसु करे सघे थो। अक्सर जेको आहे माण्हू अकेला रही बि जेके आहे ख़ुशि रहंदा आहिनि। त इन में असां जनरलाइज़ नथा करे सघूं कि जेको आहे अकेला रहंदड़ वधीक ख़ुशि आहिनि या फैमिलीज़ सां रहंदड़ वधीक ख़ुशि आहिनि। काफ़ी सारा माण्हू जेके आहिनि दुनिया में, इवन ख़वातीन जेके आहिनि, मायूं जेके आहिनि, उहे बि अकेलियूं रहंदियूं आहिनि। उन्हनि सां उन्हनि जे दोस्तनि जो, ख़ानदान वारनि सां सुठो तालुक़ बि हूंदो आहे।
मसइलो पेश तॾहिं थींदो आहे जॾहिं तव्हांजा तालुकात जेके आहिनि फैमिली सां फ्रेंड्स सां एतिरा सुठा न हूंदा आहिनि। ऐं इन में इहो न आहे कि जेको अकेले रहे पियो उहो वधीक ख़ुशि आहे या जेको फैमिली सां रहे पियो उहो वधीक ख़ुशि आहे। अच्छा डॉक्टर साहब हिकिड़ी शइ सम्झणु चाहियां थो त फैमिली या इंसान आहे नाराज़गियूं थियनि थियूं कुझु शयुनि ते इंसान हिक ॿिए खां नाराज़ बि थिए थो वरी कुझु वक़्त खां पोइ उहो परची पए थो। असां त पंहिंजी ज़िंदगी में जेके तजुर्बा कया आहिनि त माण्हू सालनि खां कावड़ियल हुजनि था पर जॾहिं कंहिं माण्हू जो मौत थी वञे थो त उहे सॼियूं कावड़ या रंजिश या जेका बि शइ उहो माण्हू ख़तमु करे जनाज़े ते पहुचे थो। पर हाणे जेके हिन केस में साम्हूं शयूं अचनि थियूं त फैमिली पारां लाश वठण खां इनकार कयो वियो आहे। चयो त असां लाश न वठंदासीं त हीअ कहिड़ी तरफ़ असीं वञूं पिया या हीअ इनखे तव्हां कीअं था ॾिसो इन्वेटर खे? जी बिल्कुलु हिकु तमामु दुख जी ॻाल्हि आहे कि फैमिली जेको आहे इनकार करे छॾियो आहे बॉडी वठण जे लाइ। छो त वाकई तव्हांजी ॻाल्हि मुनासिब आहे कि कहिड़ा बि मामलात थी वेंदा आहिनि पर जॾहिं कंहिंजी डेथ थी वेंदी आहे त माण्हू पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि वटि ईंदा आहिनि। पर अक्सर असां इहा शइ हिस्ट्री में ॾिठी आहे, तव्हां कंदील जो केस ॾिठो हुजे, मल्टीपल ॿिया केसिस ॾिठा हुजे जंहिंमें जेको आहे फैमिलीज़ बॉडी एक्सेप्ट करण खां मना कंदियूं आहिनि। अक्सर इहो आहे कि फैमिली जी हिकिड़ी क़िस्म जी नाराज़गी हूंदी आहे कि जॾहिं हीअ असांखे छॾे हली वई त असां हाणे जेको आहे हिन सां कंहिं क़िस्म जो को राब्तो नथा रखूं। ही शइ इहो आहे कि कुझु माण्हू तमामु दिलि जा नरम थियनि था, सालनि खां पोइ बि उहे पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि सां रिश्तो रखणु चाहींदा आहिनि। पर अक्सर ॾिठो इहो वियो आहे कि जेके बि ख़वातीन फैमिलीज़ खे छॾे मीडिया में अचनि पियूं त उन्हनि सां जेको आहे बाद में फैमिली वारा ॾुखियो ई राब्तो रखनि पिया। ही सिर्फ़ु असां पाकिस्तान में अहिड़ा केसिस न ॾिठा आहिनि, पूरी दुनिया में ग्लोबली अहिड़ा केसिस आहिनि। इंडिया हुजे, वेस्टर्न कंट्रीज़ हुजनि, हर जाइ ते जेको आहे अहिड़े क़िस्म जा केसिस असांखे नज़र आया आहिनि। अच्छा डॉक्टर साहब इंडिया या वेस्टर्न कंट्रीज़ उन्हनि जा जेके रहण जा तौर तरीक़ा आहिनि उहे ॿिया आहिनि। असां स्पेसिफिक एशिया जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त असां हिकिड़े ख़ानदान तौरु रहंदा आहियूं। जेकॾहिं को माण्हू फैमिली जो को फ़र्दु ॿाहिरि रहंदो आहे त मुस्तक़िल भाउ भेण अबो अमड़ जेका बि फैमिली जा मेंबर आहिनि उहे मुस्तक़िल लाॻीतो राब्ते में रहंदा आहिनि ऐं दोस्त उन सां गॾोगॾु उहे बि राब्ते में रहंदा आहिनि। पर हिन केस में इहे शयूं नज़र न पियूं अचनि त तव्हां छा था सम्झो त इहे मुआशिरे में इहो बिगाड़ छो पियो अचे, छो असीं पंहिंजनि रिश्तनि खां परे थींदा पिया वञूं? जी बिल्कुलु तमामु सुठो सवाल आहे तव्हांजो। अक्सर जेके माण्हू अकेला रहंदा आहिनि उन्हनि सां बि हुननि जा फैमिली फ्रेंड्स वग़ैरह कॉन्टेक्ट में हूंदा आहिनि ऐं ही त अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जंहिंजा 100 खां 1000 क़िस्म जा कॉन्टेक्ट्स बि हूंदा आहिनि। पर मसइलो हिन वक़्तु इहो पैदा थी वियो आहे कि पहिरें जेको मुआशिरो हो उन में सब्र बि वधीक हो, उन में इज़त बि वधीक, हिक ॿिए जी तरफ़ां जेको आहे कुर्ब वग़ैरह बि वधीक हो। जी 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 डॉक्टर साहब जी डॉक्टर साहब कंटिन्यू कयो। डॉक्टर साहब छा था सम्झो इन्हनि शयुनि खे ख़तमु करण जे लाइ कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? छा सोशल मीडिया जो जेको इस्तेमालु आहे उहो हद खां वधीक थी वियो आहे उनजे करे इहे थिए थो या ॿिया कुझु अंसर आहिनि जंहिंजे करे इहे शयूं वधीक थियनि पियूं या वधीक थी रहियूं आहिनि? काफ़ी सारा फैक्टर्स थी सघनि था। हिन में क्रॉनिक स्ट्रेस आहे, हिन में अलॻि अलॻि शयूं आहिनि। इंसान ॾिसो सोशल एनिमल आहे। जॾहिं बि जेको इंसान आहे उहो ईअं अकेलो थी वेंदो त अहिड़ा सारा मामलात पेश अची सघनि था। अक्सर असां अगरि ॾिसूं स्टेटिक्स जी ॻाल्हि कयूं त डिप्रेशन अहिड़े अफ़राद में घटि खां घटि थींदो आहे जेके जंहिंजो फैमिली सपोर्ट, जंहिंजो फ्रेंड्स जो सोशल सर्कल जेको हूंदो आहे उहो मज़बूत हूंदो आहे। पर अहिड़ा उहे सभु माण्हू जंहिंमें इहे शयूं असांखे घटि नज़र अचनि थियूं त पोइ डिप्रेशन हुजे, एंज़ाइटी हुजे, क्रॉनिक स्ट्रेस हुजे, इहे सभई मामलात असांखे अहिड़े अफ़राद में वधीक नज़र ईंदा आहिनि। हाणे तव्हां ॾिसो न हिकिड़ी बॉडी मतिलबु जेको आहे हिकिड़ो बॉडी त असां हींअर था चऊं हिकिड़ो इंसान जेको आहे 9 महीननि खां मतिलबु कंहिंखे ख़्याल ई न आयो की हुन खां कोई फ़ोन करे पुछे, हुनजे घर वञे या हिकु औरत वई काॾे छा थियो, कंहिं सोचियो ई न। असांखे त हीअ टिप ऑफ दी आइसबर्ग नज़र अचे पियो की मथां हीअ पिक्चर आहे। अंदरूनी तौर ते मामला छा रहिया हूंदा हिन औरत सां असां नथा सम्झी सघूं कि छा एतिरी अकेलाई हुई, हिन जा फैमिली फ्रेंड्स हिन खां छो परे हुआ या छो जेको आहे असां हिकु मुआशिरे में कंहिं इंसान खे एतिरो अकेलो करे छॾियूं था। ठीक है डॉक्टर साहब तव्हां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु रहो। असां सां गॾु सैरिश भुट्टो बि मौजूदु आहे। सैरिश तव्हां शोबिज़ जी दुनिया में सालनि खां मौजूदु आहियो एज़ अ लेडीज़, एज़ अ मॉडल, एज़ अ होस्ट। सोशल मीडिया ते अॼु असां ॾिसूं था त जेके शोबिज़ जा सितारा आहिनि उन्हनि जा लखे फॉलोअर्स आहिनि। हुमेरा जे नाले बि ॿुधाए पियो वञे त उन्हनि जा लखे फॉलोअर्स हुआ पर उन्हनि लखनि में को हिकिड़ो बि अहिड़ो न हुयो जेको हुनजी सार लहे त बाबा 7, 8, 9 महीननि खां हिकिड़ो शख़्स, हिकिड़ो इंसानु आहे, हिकिड़ी औरत आहे जेका उहा गाइबु आहे, केरु हुन सां राब्तो करे। छा शोबिज़ जी जेका इंडस्ट्री आहे या शोबिज़ जी जेका दुनिया आहे उहा हाणे अहिड़ी थी वई आहे तो हिक ॿिए जी कंहिंखे परवाह ई न आहे रही? थैंक यू सो मच तव्हां मूंखे घुरायो।
बिल्कुलु तव्हां हिकिड़ो सही पॉइंट जेको आहे उहो साम्हूं रखियो आहे त शो बिज़नेस आहे छा या अहिड़ो छा पियो थिए हले। सभिनी खां पहिरीं मां तव्हांखे ॿुधायां त इहे सभु कुझु डिपेंड करे थो पंहिंजो पाण ते। ऐं जेके अगरि छोकिरियूं अकेलियूं रहनि थियूं पियूं ऐं पंहिंजे घर वारनि सां डिस्कनेक्ट थी थी वञनि पियूं त उहे मतिलबु इलाही हिकिड़ो ग़लति हिकिड़ो क़दम आहे, इहो न खणणु घुरिजे। असां हिकु मुस्लिम कंट्री आहियूं सभिनी खां पहिरियों। ॿी ॻाल्हि इहा त उहो हिकु अलॻि इशू आहे। इशू हाणे जेको आहे उहो इहो आहे त हुनजी हिकिड़ी डेथ अहिड़ी थी आहे, उहा हिकु ॾुख जी ख़बर आहे, हिकु तकलीफ़ वारी आहे। ऐं असां सभिनी जे साम्हूं 15 ॾींहं न महीनो न ऑलमोस्ट 8 खां 9 महीना पुराणी डेड बॉडी आहे। ऐं उन में जेका उनखे ॾेखारियो वियो आहे, जीअं असां वीडियोज़ बि उन्हनि जा ॾिसूं था त इहे असांजे पाण खे तकलीफ़ थी थिए त यार हीअ छा आहे, इहो छो थियो, वजह छा हुई। सो वजह त हाणे जेका बि हो अलाह पाक बहितर ॼाणे थो हुन सां छा थियो आहे, अलाह साईं हुनखे इंसाफ़ ॾियाराईंदो। पर ॻाल्हि इहा आहे त अगरि हू अकेली रहे थी पई या जेतिरियूं छोकिरियूं अकेलियूं रहनि थियूं पियूं, उहे जेतिरियूं बि आहिनि 99% जेके आहिनि उहे एंज़ाइटी ऐं डिप्रेशन में हूंदियूं आहिनि। ऐं जेके अगरि उहो कमु करण लाइ वञनि थियूं, शूट ते बि वञनि थियूं त उन्हनि खे कोई न कोई टेंशन हूंदो ई हूंदो आहे, डिप्रेशन। अगरि उन्हनि खे कमु नथो मिले त इहे इन में त अञा वधीक उहे बीमार थी पवंदियूं आहिनि। मीडिया जूं छोकिरियूं त असां वटि कमु मौजूदु न आहे। असां वटि वञूं था एडवर्टाइज़िंग, असांखे कमर्शियल शूट नथा मिलनि या असांखे ड्रामा शूट नथा मिलनि या असांखे कोई शो आहे असां उहो नथा करे सघूं। इलाही वॾी तकलीफ़ उहा हूंदी आहे जॾहिं उहा छोकिरी जॾहिं उहा होस्ट रही चुकी हूंदी आहे या एक्ट्रेस रही चुकी हूंदी आहे ऐं उन वटि कमु न हूंदो आहे। उहे एतिरे डिप्रेशन में हली वेंदी आहे जो चवंदी आहे त अच्छा मुंहिंजो हीउ नालो रहियो आहे, मां हीउ कमु कयो आहे। ऐं इन शइ जे करे, डिप्रेशन जे करे, उन्हनि जी ख़्वाहिश पूरी नथी थिए, उन जे करे उहो पंहिंजे घर वारनि खां डिस्कनेक्ट थींदी आहे, पंहिंजे दोस्तनि खां डिस्कनेक्ट थींदी आहे। पर हैरानगीअ जी ॻाल्हि इहा ई आहे त अगरि कोई कंहिंसां तव्हांजो कॉन्टेक्ट 10 ॾींहं नथो थिए, 15 ॾींहं नथो थिए, त माण्हू कोई न कोई तव्हां सां राब्तो कंदो ई कंदो आहे। ऐं हिन खे एतिरो टाइम थी चुको आहे, इन सां कंहिं बि राब्तो न कयो आहे, कंहिं बि इहो न सोचियो त हीअ केॾांहुं वई, छो वई, किथे गुम आहे। इवन असांजा ई जीअं असां सिंधी मीडिया आहे त कोई बि आर्टिस्ट स्क्रीन ते अगरि न हूंदो आहे त कोई न कोई हिक ॿिए सां कॉन्टेक्ट हूंदा ई हूंदा आहिनि, हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा ई ॻाल्हाईंदा आहियूं त ठीकु त आहे, तबियत सही आहे, छा मसइलो आहे। पर उन सां कोई बि कनेक्ट न रहियो। कोई दोस्त हूंदो, कोई दोस्त हूंदी, केॾे उहा बि वेंदी हूंदी या कंहिंसां ॻाल्हाईंदी हूंदी, पंहिंजो ॾुख ॿुधाईंदी हूंदी, त कोई बि अहिड़ो माण्हू छो नथो थिए। बिल्कुलु हिकु अफ़सोसनाक सूरत आहे। अच्छा सरिश, हिकिड़ी शइ ॿी सम्झणु चाहींदुसि त शोबिज़ जी जेका दुनिया आहे हुनखे सोशल मीडिया जेके एप्स आहिनि उन्हनि बि हिकिड़ो वॾो धचको चई सघिजे थो या उन्हनि रिप्लेस बि हिकिड़े तरीक़े सां कयो आहे। त हाणे को बि माण्हू जेको कंहिं बि सोशल मीडिया जी एप्लीकेशन ते मशहूरु थिए थो त हुनखे कमु मिले थो, पर जेके सीनियर आर्टिस्ट आहिनि या ख़ासि करे जेके सीनियर छोकिरियूं आहिनि फील्ड में, उन्हनि खे हाणे उहा शइ कमु नथी मिले। छा इहा शइ बि तव्हांजी फील्ड खे अफेक्ट करे पई, ख़ासि करे मॉडल्स खे या जेके होस्ट आहिनि उन्हनि खे? हिकु तरीक़े सां ॾिठो वञे त बिल्कुलु इफेक्ट थींदो आहे, पवंदो आहे। अगरि मतिलबु तव्हांजे साम्हूं हिकु मीडिया जी छोकिरी न आहे ऐं उहा कोई ऐप यूज़ करे थी, तव्हां खां वधीक उन जा फॉलोवर्स आहिनि, तव्हां खां वधीक उनखे माण्हू पसंदि कनि था, त तव्हांखे इहो फील थिए थो त अच्छा मां त एक्ट्रेस आहियां ऐं उहे हिकु लाइक असां एग्ज़ाम्पल खणूं था टिकटॉकर्स जो, ऐं उन्हनि जा इलाही वधीक फॉलोवर्स त इहो छो, उन्हनि खे वधीक कमु बि मिले थो ऐं टिकटॉकर्स खे बि इन कयो थो वञे मीडिया में। ऐं जेके मीडिया में जेके एतिरनि सालनि खां कमु कंदियूं अचनि थियूं पियूं या उन टाइम त एतिरो ऐप बि न हूंदा हुआ ऐं फेसबुक सिर्फ़ु हिकिड़ो हलंदो हुयो, न इंस्टा जी कंहिंखे ख़बर हूंदी, न कुझु हूंदो हुयो। त उन्हनि छोकिरियुनि इलाही महिनत कई आहे इन पोज़ीशन ते पहुचण लाइ। त ज़ाहिर आहे अगरि उन्हनि खे उहा रिस्पेक्ट न मिलंदी ऐं उन्हनि खे ओतिरो कमु न मिलंदो त उहो अंदरि ई अंदरि पंहिंजो पाण खां ई सवाल कंदे 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 इन लेवल ताईं पहुची वेंदियूं आहिनि। काफ़ी त एक्ट्रेस हुजनि या मॉडल हुजनि, उन्हनि खे लास्ट स्टेज ते बि पहुची वेंदियूं आहिनि एंज़ाइटीअ जी, जंहिंमें उन्हनि खे जेके सुसाइड जा अटैक्स ईंदा आहिनि त बसि ठीकु आहे, ज़िंदगी ख़तमु, हर शइ ख़तमु।
सो इहे शयूं आहिनि ऐं इहे शयूं हलनि पियूं ऐं इन में असांजो जेको मुआशिरो आहे उनजो बि वॾो हथु आहे, असांजे आस पास जेतिरा माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि जो बि वॾो हथु आहे। कोई बि कंहिंखे संभाले न आहे सघंदो ऐं कंहिंखे कॉन्फिडेंस न आहे ॾेई सघंदो, त हिते इहा शइ घणी थींदी आहे त असां बसि हिन अॻिले माण्हू जो कॉन्फिडेंस टोड़ियूं त उहो न ई सम्झी सघंदो त अॻियां हिकु छोकिरी आहे, अलाए उन में एतिरी ताक़त बि आहे बर्दाश्त जी, अलाए न आहे। सो इहे शयूं आहिनि। अच्छा डॉक्टर साहिबा, तव्हां सां गॾु लाइन ते मौजूदु आहियो? अच्छा डॉक्टर साहिबा, हिकु सैरिश हिकिड़ो अहम पॉइंट जेको आहे उहो रेस कयो, मां तव्हां खां उनखे सम्झणु चाहींदुसि त एज़ अ वर्किंग लेडी, तव्हां पाण वर्किंग लेडी आहियो, डॉक्टर आहियो, हिकिड़े अहम वॾे अस्पताल में जॉब कयो था, त वर्किंग जेका वुमेन आहे उहा छा वधीक स्ट्रेस जो या एंज़ाइटी जो शिकार थिए थी जॾहिं उनखे वर्क प्लेस ते कोई हैरेसमेंट थिए थी या उते उनखे इग्नोर कयो वञे थो, या जेके वर्क सां रिलेटेड इशूज़ हुजनि था उनजे करे उन ते वधीक लोड अचे थो मेंटल हेल्थ जे हवाले सां? जी, हिकु तमामु सुठो सवाल आहे तव्हांजो। ॾिसो, मां हिन ॻाल्हि सां एग्री न कंदसि त जेके वर्किंग लेडीज़ आहिनि उन्हनि में असांखे डिप्रेशन या एंज़ाइटी वधीक थी मिले, पर सैरिश साहिबा जी इहा ॻाल्हि बिल्कुलु मुनासिबु आहे। जॾहिं कॉम्पिटिशन वधे थो ऐं तव्हांखे उहा रिस्पेक्ट नथी मिले या तव्हांखे उहो कमु नथो मिले जेका तव्हांजी हिकु एक्सपेक्टेशन या उमेद आहे, त बिल्कुलु इंसान जेको आहे उन में होपलेसनेस बि थिए थी। हू ज़रूरु इन्हनि मसइलनि ते सोचे थो छो मूंखे इहे कमु नथो मिले, मां पंहिंजी पूरी ज़िंदगी जेको आहे पंहिंजा घर वारा छॾे हिकु शइ जे लाइ आयो आहियां, ख़ासि करे जेके मीडिया में आहिनि माण्हू, ऐं मीडिया वारनि खे बिल्कुलु उहा बहितर सम्झी सघे थी। लेकिन अगरि मां जनरली हिकु ॻाल्हि कयां त अकेले रहण में या वर्किंग लेडी थियण में जेको आहे को मसइलो या को परेशानी जी ॻाल्हि न आहे। काफ़ी सारा माण्हू पंहिंजी फैमिली सां वेल कनेक्टेड बि हूंदा आहिनि। अगरि मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मां तक़रीबन इंडिपेंडेंट ई रहंदी आहियां ऐं मूंसां जेके 90% वर्किंग लेडीज़ आहिनि, डॉक्टर्स आहिनि या अलॻि अलॻि प्रोफेशन्स में आहिनि, उहे बि जेको आहे अक्सर इंडिपेंडेंट रहंदियूं आहिनि। त इंडिपेंडेंट रहण में या अकेले फैमिली सां न रहण में कोई प्रॉब्लम या वधीक डिप्रेशन जी ॻाल्हि न आहे। मसइलो तॾहिं पैदा थींदो आहे जॾहिं तव्हांजी पंहिंजे फैमिलीज़ ऐं फ्रेंड्स सां या कॉलीग जेके तव्हां सां गॾु कमु कनि पिया, उन्हनि जी तरफ़ां खां तव्हांखे उहो सोशल सपोर्ट न आहे, त उन में जेको आहे डिप्रेशन, एंज़ाइटी या क्रॉनिक स्ट्रेस आहे या मल्टीपल जेके असांजा साइकेट्रिक डिज़ीज़ आहिनि, उहे असांखे उन्हनि माण्हुनि में या इवन वर्किंग लेडीज़ में वधीक नज़र अचनि था कि जिन सोशल सपोर्ट सुठो न आहे। अक्सर जेको आहे मां तव्हांखे पहिरें बि ॿुधाए चुकियसि कि काफ़ी सारा माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके फैमिली फ्रेंड्स जे हूंदे बि पाण खे अकेलो महसूसु कंदा आहिनि, उते बि उन्हनि खे घटतारी जो शिकार कयो वेंदो आहे। अक्सर नुंहंनि सां, धीअरुनि सां, भेणुनि सां घर में इहे मामलात पेश ईंदा आहिनि। एज़ अ वर्किंग लेडी मां त इहो सम्झां थी कि असांखे जेको आहे काफ़ी ख़वातीन जे कंपैरिज़न में तरजीह आहे। अल्हम्दुलिल्लाह असां वटि हिकिड़ी फाइनेंशियल इंडिपेंडेंस आहे, काफ़ी शयूं असां वटि जेके आहिनि ज़िंदगी में बहितर आहिनि, असांजी हिकु मुआशरे में इज़त आहे, हर शइ आहे। कंपेयर अगरि असां मीडिया पर्सन सां, त बिल्कुलु मीडिया वारनि जी बि हिकिड़ी पंहिंजी रिस्पेक्ट आहे, हुननि जो मुआशरे में हिकिड़ो अहिड़ो त सुठो किरदारु आहे, हुननि जो मुआशरे में हिकु पहचान आहे, इज़त आहे, त हर मीडिया पर्सन आई डू नॉट बिलीव कि एतिरो ई डिप्रेस हूंदो, बी इट मेल या फीमेल, मर्द हुजे या औरत हुजे। बसि इहो आहे कि जंहिंसां हर कंहिंजा मामलात ॾिसो हिकु जहिड़ा न आहिनि न, कुझु खे कमु मिलियो, कुझु खे कमु न मिलियो। कुझु जेको आहे अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि जंहिंसां 100 मसइला थींदा आहिनि ऐं पोइ बि जेके आहिनि हू मज़बूत हूंदा आहिनि। कुझु माण्हू जेके आहिनि उहे हसास तबियत आहिनि, ऐं जेके माण्हू हसास तबियत आहिनि उन्हनि सां जेके मसइला थींदा आहिनि त हुननि खे उहे वधीक असरअंदाज़ कंदा आहिनि, ऐं शायदि अगरि साम्हूं वारे माण्हूअ सां उहे साॻा मसइला पिया थियनि त हू हुनखे मज़बूती सां फेस करे। त हिकु इंडिविजुअल फैक्टर बि हिन में असां वटि तमामु घणो ईंदो आहे कि कुझु हसास माण्हू जेके आहिनि कुझु शयुनि खे घणी वधीक महसूसु कंदा आहिनि ऐं कुझु जेके आहिनि उन शइ खे एतिरो महसूसु न कंदा आहिनि। त ही ख़ैर मुंहिंजो हिकु साइकेट्रिक पॉइंट ऑफ व्यू बि आहे, एज़ अ वर्किंग लेडी बि मुंहिंजो हिकु पॉइंट ऑफ व्यू आहे, ऐं एज़ क्रिटिक्स बि अगरि असां ॻाल्हि कयूं कि साइकेट्री जा स्टेट्स बि इहो ई था चवनि कि अकेले रहण या इंडिपेंडेंट रहण मसइलो न आहे। मसइलो इहो आहे कि तव्हांजो सोशल सपोर्ट कहिड़ो आहे, उहो फ्रेंड्स या फैमिली हुजे या तव्हांजा कॉलीग्स हुजनि। लास्ट पॉइंट मां तव्हांजी एड्रेस कंदमि उहा इहा आहे हरेसमेंट। ॾिसो, हरेसमेंट जेका आहे अलॻि अलॻि क़िस्म जी थींदी आहे। इमोशनल हरेसमेंट आहे, फाइनेंशियल हरेसमेंट आहे, फिजिकल हरेसमेंट आहे, वर्बल हरेसमेंट आहे। काफ़ी सारियूं हरेसमेंट्स आहिनि जेके वर्किंग लेडीज़ खे रोज़ाने तौर ते अक्सर ॾिसणियूं पवनि थियूं। पर छा इहे हरेसमेंट्स असांखे उन्हनि ख़वातीन में नज़र नथियूं अचनि जेके घर में मौजूदु आहिनि? ईअं त बिल्कुलु बि न आहे। मेजॉरिटी ऑफ द हरेसमेंट जा जेके केसिस आहिनि उहे तव्हांजा घर वारनि
जे ई घरनि में ई असां ॾिठा आहिनि। त इन जी जो ईअं कंपेयर करणु की हिन जी वर्किंग लेडीज़ में वधीक आहे त इहा शइ मां नथी सम्झां, बट इहो आहे की शायदि कोई मीडिया पर्सन हुजे त इन ॻाल्हि ते बहितर कॉमेंट करे सघे थो। ओके डॉक्टर साहब, असां सां गॾु लाइन ते मौजूदु रहो। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं। नाज़रीन, मिलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। मोहसिन सियाल केटीएन जा क्राइम रिपोर्टर असां सां गॾु मौजूदु आहिनि। मोहसिन, हिकिड़ो ॿियो जेको एंगल आहे या जंहिं तरीक़े सां जांच थी सघे थी उहो इहो आहे त गुज़िरियल साल खां चयो पियो वञे त इन फ्लैट जो किरायो जेको आहे उहे अदा न पे कयो वियो, त छा मालिक मकान हिकु भेरे बि फ्लैट ते न वियो? जेकॾहिं इहा ॻाल्हि उन्हनि पारां चई वई आहे त 2-3 महीना हू शूट ते हूंदी त ज़ाहिर आहे जॾहिं 2-3 महीना हू शूट ते वेंदी त दरवाज़े खे तालो ॿाहिरां लॻल हूंदो। हाणे जेकॾहिं केरु फ्लैट में अंदरि मौजूदु आहे त फ्लैट खे ॿाहिरां तालो लॻल न हूंदो, त छा पाड़ेसिरियुनि या जेको फ्लैट जो मालिक आहे उन कॾहिं बि फ्लैट खे विज़िट न कयो या ॾिठो ई न? या ईअं बि थी सघे थो त लाश खे अहिड़े तरीक़े सां उते रखियो वियो हुजे या उनजे मथां को केमिकल उछलायो वियो हुजे त जीअं उन धप न कई हुजे, जंहिं तरीक़े सां कंहिंखे ख़बर न आहे पई त 9 महीननि खां उहा लाश उते पियल आहे? छा ईअं बि थी सघे थो? जी इम्तियाज़, ॾिसो जेको मालिक मकान आहे उन में जेका उनखे किरायो न मिलियो आहे उहो मई खां वठी जेको आहे उनजी किराए जी जेका आहे उहो न मिलियो आहे। मई खां वठी उन खां बाद में जेके महीना गुज़रिया आहिनि उन खां बाद में जेको मालिक मकान ज़रूरु जेको आहे मालिक मकान जो चवणु आहे त हू वियो, लेकिन उते उनखे रिस्पॉन्स न मिलियो, फ़ोन बंदि मिलियो। उन खां बाद में उन मुसलसल जेको आहे हुन कोशिशि कई, लेकिन राब्तो न थियण जी सूरत में जेको आहे हुन अदालत खे रुजू कयो। ऐं हीउ जेको साम्हूं जेका आयो आहे हीउ मामिलो ऐं जेको लाश मिलियो आहे उहो बि हीउ केस हलंदो रहियो आहे। केस हलण खां बाद में जॾहिं जेको आहे हीउ फ्लैट ख़ाली कराइण जे लाइ हू जेको अदालत जो नुमाइंदो आहे उहो बैलप खणी करे वेझे वारे जेका थाणे आहे उते पहुतो आहे, उनजी पुलिस वठी करे उते वियो आहे ऐं हुनजे दरवाज़ा भञण खां बाद में ही जेको लाश मिलियो आहे ऐं ही जेको मामिलो आहे उहो साम्हूं आया आहे। ऐं हिन मामिलो अञा ताईं मां तव्हांखे ॿुधायो आहे त हीअ अञा ताईं गुज़ारत बणियल आहे ऐं हिन मामले केतिरा ई जेके आहिनि उहे सवाल जेके आहिनि उहे पिण उहे साम्हूं अचनि था पिया त हिकिड़ी एॾी वॾी मशहूरु मॉडल ऐं वॾी अदाकारा जंहिं एहसान फरामोश, गुरू समेत केतिरा ई वॾा ड्रामा कया हुजनि ऐं ही हिकिड़ी मशहूरु अदाकारा रही हुजे ऐं उन सां गॾोगॾु सोशल मीडिया ते जा 5 लख खां वधीक फॉलोवर्स हुजनि, उनजो इन तरीक़े सां मौत ऐं उनजो लाश मिलण 9 महीननि ताईं जीअं ॿुधायो चवंदा आहिनि त दुनिया में रत जे रिश्तनि खां अलावा तव्हां जेको आहे कुझु ॾींहं मंज़र-ए-आम तो हटी वञो त माण्हू तव्हांखे विसारे छॾींदा। त मां सम्झां थो त इहा हक़ीक़त इहा साम्हूं आई आहे त ही 9 महीननि ताईं जेको आहे हीअ अदाकारा हुमैरा असगर अली जेका आहे उहा हिन फ्लैट ते जेको आहे उनजो लाश रहियो आहे। लेकिन इन में इलाही सवाल जेके आहिनि उहे साम्हूं अचनि था त छा हिन जो कोई दोस्त न हूंदो, छा हिन जूं सहेलियूं न हूंदियूं या जिन्हनि बि इदारनि सां हिन कमु कयो हूंदो उहे हिन सां राब्ते में न हुया। आख़िर में असल में ही पुलिस जेका आहे इन्वेस्टिगेशन करे पई ऐं जॾहिं केमिकल रिपोर्ट ईंदी त इहा ई वाज़े थींदो छो त जेको IG सिंध खे जेको दरख़्वास्त ॾिनी वई आहे औरत जे तरफ़ां उन में इहा बि चीज़ चई वई आहे त कुझु माण्हुनि जे तरफ़ां हिन खे नशे जो आदी कयो वियो हुयो, उन में मिथ आइस ऐं ॿियो नशो बि शामिल आहे। अहिड़ा बि चीज़ूं साम्हूं अचनि पियूं जिन्हनि जे वापराइण जे करे बि कुझु थी सघे थो या थी सघे थो ते इल्ज़ाम हुजनि, कुझु ॿिया मामलात हुजनि। लेकिन इहा पेश ॻाल्हि थी चुकी आहे त 9 महीना जेका आहे हिन लाश खे गुज़री चुका आहिनि छो त 9 महीननि में सोशल मीडिया ते जेका एक्टिविटी रही आहे हुमैरा असगर अली जी उहा 9 महीना पहिरियों सितंबर 2024 खां पोइ जेका आहे उहा ख़तमु थियल आहे। ईअं ई जेके चीज़ूं मिलियूं आहिनि, जेके मुदे ख़ारिज मिलियूं आहिनि उन्हनि जो मुदो बि 2024 ताईं आहे। बिजली जेका कटियल आहे उहा बि उन्हनि ॾींहंनि में कटियल आहे। आख़िरी जेका कॉल मिली आहे इहे जेके न सभु कड़ियूं मिलायूं वञनि त उन्हनि कड़ियुनि में इहो ई साबित थिए थो त इहो जेको मौत थियो आहे उहो जेको आहे 9 महीना पहिरियां थियो आहे, हिन फ्लैट में थियो आहे। पर हिन मौत जा हाणे कारण कहिड़ा आहिनि
हिन जो सबबु छा आहे उहा जांच जन पुलिस अॻिते वधाईंदी ऐं उहा जांच जेका आहे जॾहिं इहा रिपोर्ट ईंदी पोस्टमार्टम जी जेका मुकमल रिपोर्ट केमिकल रिपोर्ट ईंदी जुज़नि जी उन खां ई मालूम थी सघंदो त मौत जो कारण छा आहे ऐं उन खां बाद में अॻिते जेका आहे उहा जांच वधाई वेंदी। अच्छा मोहसिन, हिकिड़ो अहम हिकिड़ो फैक्टर आहे, मां तव्हांजी ॻाल्हि कटियां पियो त छा सर्चिंग जे दौरान जिथे खाइण पीअण जो सामान मिलियो आहे जंहिं ते एक्सपायरी जी डेट लिखियलु आहे, छा हुन फ्लैट मां किथे बि नशे आवर का चीज़ का अहिड़ी शइ जेका मिली आहे जंहिं मां ई ख़दशो या इहो सवाल पैदा थिए त मुमकिन तौर ते जेका अदाकारा आहे उहा नशे जे ओवरडोज़ जे करे फोत थी हुजे, छा अहिड़ी का शइ मिली आहे या पुलिस तरफ़ां को अहिड़ो शक ज़ाहिर कयो वियो आहे या इन एंगल सां बि जांच कई पई वञे? इम्तियाज़ तमामु बहितरीन सवाल आहे ऐं हिन में जेका हिन केस जी जेका जांच आहे उन में जेका भराई में ही तमामु तव्हां जेको सवाल कयो आहे उहो हिकिड़ी जेका आहे अहमियत रखे थो। पुलिस सां जेका असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त जॾहिं जितां ही लाश मिलियो आहे त उते 2 कमरा आहिनि ऐं जेका चादर आहे जेका उते विछियल आहे या जेका खाइण पीअण जूं शयूं पियूं आहिनि उहो अहिड़े नमूने पियूं आहिनि जेको साफ़ ऐं सुथराई सां मौजूदु आहिनि। उते का बि नशेआवर शइ हिन महिल ताईं जेका आहे या हुनजी जेका आहे उहा न मिली आहे ऐं न ई ईअं लॻी रहियो आहे त को ॿियो को मसइलो थियो आहे या का अंदरि का चीज़ सही आहे। ईअं लॻी रहियो आहे त जेको कमिरो आहे बिल्कुलु सफ़ाई सां आहे, चादर पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे, शयूं पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि, किचन में शयूं पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि ऐं जेको आहे का बि हिन वक़्तु ताईं अहिड़ी का शइ मौजूदु न आहे उन में जंहिंमें असां चई सघूं त हीअ नशे जी जेका आहे ओवरडोज़ आहे या नशे वापराइण जी सूरत आहे। शक करे सघिजे थो लेकिन असांजे साम्हूं अञा ताईं अहिड़ी का चीज़ न आई आहे जंहिंजो सबबु चई सघिजे त जेको आहे मौत जो ही सबबु थी सघे। बिल्कुलु ठीकु आहे मोहसिन, असां सां गॾु ई रहो। सैरिश, कीअं था सम्झो हिन पूरी सूरत हाल खे? तव्हांजे साम्हूं आहे सॼो मामिलो त हिकु मशहूरु नाले वारी आर्टिस्ट आहे ऐं हीउ ॿियो केस आहे। इन खां पहिरियां आशा आपा जो लाश जेको आहे उहो 7 ॾींहं पुराणो मिलियो, हू त लेजेंड हुई ऐं उन सां बि फैमिली जो को राब्तो न हुयो, 7 ॾींहंनि ताईं लाश पियल आहे ऐं हू बदबू करे वियो त परे पाड़ेसिरियुनि जेको आहे पुलिस खे इतलाह ॾिनो। उन खां पोइ हीउ सेकेंड केस साम्हूं अचे पियो त हिन सॼे मामले खे कीअं था ॾिसो? त शोबिस इंडस्ट्री छा डाउनफॉल जी तरफ़ वञे पई या ॿिया के सबब आहिनि? मां छो जो मां मीडिया सां आहियां कनेक्ट ऐं मां बि कमु कयो आहे घणो, त मां उहा ॻाल्हि कंदसि। असां आर्टिस्ट आहियूं न, असां विसारे छॾींदा आहियूं। असांजो घरु असांजो सेट थी वेंदो आहे, असांजो चैनल थी वेंदो आहे, असां पंहिंजी फैमिलीअ खे विसारे छॾींदा आहियूं। घणो असां कम में असांजो ध्यानु हूंदो आहे, सिर्फ़ु कमाइण जे चकर में हूंदा आहियूं त हा हेतिरा शोज़ खणणा आहिनि, हेतिरा ड्रामा असांखे साइन करणा आहिनि ऐं असांखे उन ते कमु करिणो ई करिणो आहे ऐं असांखे उन मां जेको पेमेंट थींदी आहे असांखे उन जो हिकिड़ो हूंदो, ख़बर हूंदी आहे त हेतिरी पेमेंट आहे, असांखे हीअ शइ वठणी आहे। पर उन विच में असां पंहिंजी फैमिली खे विसारे छॾींदा आहियूं ऐं इहा हिकु वधीक वॾे में वॾी ग़लती हूंदी आहे। अगरि आपा आयशा जी डेड बॉडी अगरि मिली त हुननि सॼी ज़िंदगी कमायो, हुननि सॼी ज़िंदगी कमु कयो, पर हू पंहिंजी फैमिली सां एतिरो उनखे पंहिंजे क्लोज़ न करे सघी जो एंड टाइम में उन्हनि जी फैमिली उन्हनि सां गॾु न हुई। इवन अगरि हुमेरा जी असां ॻाल्हि कयूं त हुमेरा पंहिंजे पीउ माउ खां ऐं सभिनी खां परे वॾे में वॾी ॻाल्हि त इहा आहे, चलो ठीकु आहे परते आहे या झगड़ो थियल आहे, कुझु बि आहे, पीउ माउ खां वधीक कोई रिश्तो न हूंदो आहे। ऐं उन जी डेड बॉडी वठण खां उन जे फादर इनकार कयो ऐं इहा इलाही वॾी ॻाल्हि आहे। त रीज़न छा आहे? चलो ठीकु आहे, मीडिया में कमु करे थी या हू पंहिंजो कमाए बि या ठीकु आहे, उहा अकेली रहे बि, छो जो उहो कराची में रहे पई ऐं हुननि जे फैमिली जेका आहे ॿाहिरि बि रहे कराची खां। सो मेन शइ इहा आहे त चलो कुझु बि हुजे, अगरि तव्हांजी औलाद आहे ऐं तव्हांजी औलाद सां हिकु शइ थी वई आहे, उनजी डेथ थी वई आहे, त एटलीस्ट पंहिंजी धीउ खे मरण खां पोइ त पंहिंजो कयो। मतिलबु या त तव्हां में फॉल्ट आहे जो तव्हां पंहिंजी औलाद खे अहिड़ो इन तरीक़े सां कैरी नथा करे सघो ऐं उनखे तव्हां पंहिंजो बणाए नथा सघो, उन्हनि जा तव्हां पंहिंजे पीउ माउ जेको आहे मतिलबु पंहिंजी औलाद जो दोस्त थिए, ताकी अगरि हुन जे ग़लति क़दम या सही क़दम जी बि पंहिंजे पीउ माउ खे ख़बर हुजणु घुरिजे। छो थी औलाद पंहिंजे पीउ माउ खां परते थी वञे या अकेली वञी थी रहे, छो रहे, छाजे लाइ रहे, इहो सोचणु घुरिजे अॼुकल्ह। ऐं पीउ माउ खे बि सोचणु घुरिजे, औलाद खे बि, छो जो पीउ मुंहिंजी नज़र में मुंहिंजी माउ खां वधीक बहितरीनु काई बि मुंहिंजी दोस्त न आहे। ऐं मां सभिनीनि खे इहो ई चवंदसि त पंहिंजे घर वारनि खे वेझो रखो। ऐं हिकु ॾिठो वञे त मिसाल बि आहे असांजे असांजे अखियुनि जे अॻियां
ऐं भले असां कमु कयूं या असांखे एतिरो हक़ मिली चुको आहे जो असां मर्दनि जे मुक़ाबिल थी बीठा आहियूं, पर इन दी एंड असां आहियूं औरतूं ई। ऐं ॾिठो वञे त अगरि उन जे मथां 100 क़िस्म जा इल्ज़ाम बि लॻी सघजनि था, उन जे लाइ हिन जे करेक्टर ते बि फिंगर आउट थी सघे, पर असुल उन सां छा थियो, उन जी दिलि में छा हुयो, हुन जी ज़हन तां छा पियो गुज़रे, उहो उनखे बहितर ख़बर आहे। पर जेतिरो बि इहा शइ थी आहे उहा ॾाढी ख़राबु आहे, तकलीफ़ ॾींदड़ आहे। बिल्कुलु ठीकु आहे सिरिश्त, बिल्कुलु बहितर हिकिड़ी ॻाल्हि आहे त फैमिली सां कनेक्ट रहणु तमामु घणो ज़रूरी आहे। मोहसिन, आख़िरी ऐं शॉर्ट इन जो तव्हां जवाबु मूंखे ॾियो त छा प्रोसेस अञा ताईं थी चुको आहे त लाश वसूल करण खां त पहिरियां इनिशियल इहो हुयो त वारसनि मना कयो त उनखां पोइ ख़बर पई त उन जेके भेणवीअ पुलिस सां राब्तो कयो त जेकॾहिं फैमिली लाश वसूल नथी करे त पुलिस फर्दर कहिड़ो एक्शन खणंदी, या छा लावारस करे उनखे दफ़नाईंदी, या आर्टिस्ट फैमिली या जेके आर्टिस्ट जन उन्हनि सां राब्तो कयो आहे, मुख़्तलिफ़ आर्टिस्ट आहिनि जेके पुलिस सां राब्तो कनि पिया, छा उन्हनि खे लाश ॾेई तदफ़ीन वारो जेको अमल आहे उहो मुकमिल कयो वेंदो? मोहसिन, मोहसिन अवांखे मुंहिंजो आवाज़ु अचे पियो? मोहसिन सां राब्तो बहाल करण जी कोशिशि कंदासीं। त मोहसिन, असां सां गॾु तव्हां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहियो? ठीकु आहे, मोहसिन सां असांजो राब्तो मुनक़ता थी वियो आहे। अञा ताईं जी जेका इंफॉर्मेशन आहे उहा इहा आहे त संदसि फैमिली मां कंहिं हिकु फ़र्द पुलिस सां राब्तो कयो ऐं पुलिस खां लाश वठण जे लाइ चयो बि वियो, ऐं इहा बि ख़बर साम्हूं आई हुई त लाहौर मां उन जा के फैमिली मेंबर आहिनि जेके उहे कराची लाइ रवाना थिया आहिनि, उहे लाश वसूल कंदा। ऐं उनखां अलावा मुख़्तलिफ़ जेके आर्टिस्ट आहिनि, सीनियर आर्टिस्ट आहिनि, सोनिया हुसैन ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ आर्टिस्ट आहिनि, उन्हनि पारां बि सोशल मीडिया ज़रिए इहो इज़हार कयो वियो त जेकॾहिं हू लाश वसूल करणु चाहिनि था, पुलिस जेकॾहिं लाश उन्हनि हवाले करे त हू तदफ़ीन वारो जेको अमल आहे उहो मुकमिल कंदा। उनखां अलावा सिंध हुकूमत जे सक़ाफ़त खाते तरफ़ां बि अहिड़ो हिकिड़ो लेटर साम्हूं आयो त उहे बि चाहिनि पिया त जेकॾहिं वारिस उनजी लाश खे वसूल, हुमेरा असगर जी लाश खे वसूल नथा कनि त हू तदफ़ीन वारो जेको अमल आहे उहो सिंध जो सक़ाफ़त खातो मुकमिल कंदो। हीअ समूरी सूरत हाल आहे। ॾिठो वञे त हे इंसान जेतिरो बि तरक़ी करे कंहिं बि फील्ड में हुजे, पर फैमिली सां तालुक़ु तमामु घणो ज़रूरी हुजे थो, ऐं घटि में घटि इंसान 2-3-4 अहिड़ा दोस्त ठाहे जेके तव्हां सां मुस्तक़िल लाॻीतो राब्ते में हुजनि। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं तव्हां अकेला रहो था त इंसान जे लाइ तमामु घणो ज़रूरी हुजे थो तव्हां कुझु दोस्तनि सां राब्ते में हुजो जिन खे ख़बर पए त तव्हां कहिड़े हाल में आहियो, या हिकु ॿ ॾींहं जेकॾहिं तव्हां राब्तो नथा कयो त हू तव्हांजी सार संभाल लाइ 9 महीननि ताईं लाश जो ईअं पहल हुजणु ही हिकु वॾी हिकु दर्दनाक ॻाल्हि आहे, दिलि ॾुखंदड़ ॻाल्हि आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां पंहिंजनि सां राब्ते में रहूं। ॿीहर ॿिए प्रोग्राम सां गॾु थींदासीं। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। अला भाई।